بسورة من مثله وادعوا شهداءكم من دون الله إن كنتم صادقين صدق الله مولانا العظيم اللهم صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم। मोहतरम मेरे दोस्तों, दुनिया में जेके माण्हू रहनि था उहे माण्हू टिन क़िस्मनि जा कम कंदा आहिनि। कम जा टे क़िस्म आहिनि, हिकिड़ा आदियात, ॿिया अजाइबात, टिया मोजज़ात। हिकिड़ा उहे कम आहिनि जेके फितरतन हर इंसान कंदो आहे, उनखे आदती कम चइबो आहे, हर माण्हू कंदो आहे। मानी खाधीसीं, पाणी पीतोसीं, कपिड़ा पातासीं, तड़ कयोसीं, बाथरूम में वियासीं, निंड कईसीं, शादी कईसीं, कमकार कयोसीं, वापार वाटो कयोसीं, धंधोदारी मज़दूरी लेती लेती उथी वेठी। इहे कम कर हर माण्हू करे थो। तमाम कंदो, मुल्क जो सदर भी कंदो, वज़ीर आज़म भी कंदो, उहो बि मानी कंदो। असां पानी पीऊं था, घरनि में पानी पीअंदा, मोटो कोन पीअंदा, पानी पीअंदा। असीं मानी खाऊं त उहो बि मानी खाईंदा, असीं कपिड़ा पायूं त उहो बि कपिड़ा पाईंदा। इमरान हुजे त दरगाह में असीं निंड कयूं त उहो बि निंड कंदा। थोरो फ़र्क़ु आहे। असीं सादी मानी खाईंदा आहियूं, उहो रोटी खाईंदा। असां शिकारपुर जो आचार बि खाईंदा आहियूं, दाल भाॼी बि खाईंदा, पर हुननि जे अॻियां त 15-15, 20 आइटमूं। वज़ीर आज़म जे नाश्ते ते 2.5 लाख रुपया ख़र्च थिए थो, मांझादे ते 5 लाख रुपया ख़र्च आहे, रात वारी मानी ते 6 लाख रुपया ख़र्च आहे। टोटल 24 कलाकनि में वज़ीर आज़म जे मानी ते ख़र्च आहे 13.5 लाख। असां सुबुह जो चांहि जो प्यालो ॿ पापा 30 रुपया, ॿिनि पर जो 2 डगड़ियूं, दाल जी प्लेट 100 रुपया, राति जो भत जी पाट ऐं खीर जो गिलास 70 रुपया। 24 कलाकनि में असांजो ख़र्च आहे 200 रुपया। वज़ीर आज़म जो 24 कलाकनि में मानी जो ख़र्च आहे 13.5 लाख। हाणे मुल्क जी विधे जिते मुल्क जे खज़ाने ते लोट जी ग़रीब माण्हू आहे या हू वॾो आहे? मुल्क जे खज़ाने खे तूं आऊं पिया लुटूं या हू भाऊ पियो लुटे? असां 200 रुपया ख़र्च कयूं था त असांखे चवनि था त ॿार थोरा ॼणियो, मुल्क में अटो कोन्हे, मुल्क जी मईशत तबाह थी वेंदी, तंहिं करे ॿार थोरा ॼणियो। साथी वठो, साथी इस्तेमालु करियो। हाणे जेको माण्हू 200 रुपया डेली ख़र्च थो करे, उनखे साथी था ॾियनि, त तूं फूकणो वठ। जेकॾहिं 200 रुपया ख़र्च करण वारो पाकिस्तानी फूकणी जो हक़दार आहे, त 13.5 लाख रुपया मानी ते खाइण वारो गोली जो हक़दार आहे। आदती कम आहिनि, हर माण्हू करे थो, सभु को करे पियो। ऐं हिकिड़ा कम वरी आहिनि अजीब कम, उहे हर माण्हू कोन कंदो। मख़सूस तबक़ो आहे जेको उहे कम करे थो। साइंसी ईजादात, मोबाइल फोन आहे, लाउड स्पीकर आहे, बिजली आहे, कार आहे, मोटरसाइकिल आहे, रेलगाॾी आहे, हवाई जहाज़ आहे, हेलीकॉप्टर आहे, क्लाशन आहे, रिपीटर आहे, G3 आहे, 303 आहे, एटम आहे, मिसाइल आहे। साइंसी ईजादात इहो बि हिकिड़ो कमु आहे, पर हर माण्हू कोन कंदो। मख़सूस तबक़ो आहे जेके इहे कम कनि था।
तव्हां 40,000 रुपया भरे मोबाइल छो था वठो? 50,000 रुपया ॾेई मोबाइल था वठो। मोबाइल जा रेट आहिनि 10,000, 15,000, 20,000। हाणे iPhone 11 आई आहे 1,85,000 जी आहे। S10 वठो 1,65,000 जी आहे। मोबाइल जा रेट आहिनि। तव्हां मोबाइल पैसा ॾेई छो था ख़रीद करियो? तव्हां पंहिंजी घर ठाहे वठो। तव्हां माण्हू आहियो जेके ठाहीनि पिया सेब, त माण्हू उठ त कोन्हे। तव्हां पंहिंजी ठाहे वठो। चओ आउं मोबाइल पंहिंजी ठाहींदुसि। ठाहे भला ख़बर कोन्हे? कोन ठाहे सघंदे। तूं पैसा भरे रिपीटर मार्केट मां छो थो वठी? तूं लोह जा सरिया वठी वञ बाज़ार मां, पंहिंजी वञी ठाहे। कोन ठाहे सघंदे। तूं आख़िरकार चुंगजी जे इंतज़ार में छो बीठो आहीं? त गाॾी अचे त मां वञा। वेगन जे इंतज़ार में, बस जे इंतज़ार में। तूं कावाड़ी मां लोह जो सामान वठे, पंहिंजी गाॾी पाण ठाहे वठ। न ठाहे सघंदे। साइंसी इजादात हर माण्हू कोन करे सघंदो। मख़सूस तबक़ो आहे जेके साइंसी इजादात वारो कमु कनि था। आदती कमु हर माण्हू कंदो। साइंसी कमु हर माण्हू कोन कंदो, मख़सूस तबक़ो कंदो। अलबत हर माण्हूअ में रब सलाहियत रखी आहे। साइंस जेके साइंसी इजादात कनि पिया उहे बि त माण्हू आहिनि। उन्हनि वटि बि 2 अखियूं आहिनि, हिकिड़ो नकु, 2 चप, 32 ॾंद, 2 कन, हिकिड़ो दिमाग़। जेके टपड़ उन्हनि वटि आहिनि से तव्हां वटि साॻिया आहिनि। ईअं त कोन्हे। त हाणे साइंसदाननि जे करे अलाह ताला उन्हनि खे 2 दिमाग़ ॾिना आहिनि, उन्हनि खे 4 कन ॾिनई आहे, 5 अखियूं ॾिनई आहे। न साॻिया टपड़ आहिनि। तव्हां में कुदरत वारे सलाहियत रखी आहे। जेकॾहिं तव्हां साइंसदान थियणु चाहियो था त थी सघो था, मुमकिन आहे, मुहाल कोन्हे। अलबत तव्हांजे दिमाग़ ऐं महिनत जी ज़रूरत आहे। तव्हां इहो कमु सिखी सघो था। साइंसी इजादात खां वरी हिकिड़ो क़दम अॻियां टियों कमु आहे मौजज़ो, मौजज़ात। उहे मख़सूस हिकिड़ो तबक़ो आहे नबियनि सगोरनि जो, जंहिंजे हथ ते मौजज़ात वारा कम ज़ाहिर थियनि था। हाणे इन्हनि सभिनी कमनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु हीअ आहे त आदि कमु हर माण्हू कंदो, साइंसी कमु मख़सूस तबक़ो कंदो। अलबत अवां में सलाहियत आहे साइंसदान थियण जी, पोइ थियो या न। साइंसी इजादात दुनिया खे हैरान करे विधो आहे, पर साइंसी इजादात खां मौजज़ा मथे आहिनि। छाजे करे त साइंसी इजाद जो मिसल मुमकिन आहे, मौजज़े जो मिसल नामुमकिन आहे। जेकॾहिं हिकिड़े मुल्क जहाज़ ठाहियो आहे त ॿियो मुल्क उन जे मुक़ाबले में जहाज़ ठाहे सघे थो। हिकिड़े मुल्क जेकॾहिं एटम ठाहियो आहे त ॿियो मुल्क उन जे मुक़ाबले में एटम ठाहे सघे थो। हिकिड़ो मुल्क रेल गाॾी पियो ठाहे त ॿियो मुल्क उन जे मुक़ाबले में रेल गाॾी ठाहे सघे थो। पाकिस्तान रेल गाॾी ठाही आहे जेका हले पई, तव्हां ॾिसो था। हली रोड प्लेटफॉर्म ते पियो, 9 बजे जो ट्रेन ईंदो त राति जो 1 बजे ईंदी। छकड़ 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 छकड़, गॾा गाॾियूं पोइ मटे वञनि वठनि। छकड़ छकड़, हे बि रेल गाॾियूं आहिनि। जापान वारनि बि रेल गाॾी खाई आहे जंहिंजी रफ़्तार फ़ी घंटा 1000 किलोमीटर आहे। जापान वारनि में रेल गाॾी ठाही आहे, 1 कलाक में 1000 किलोमीटर हले थी। जापान जा माण्हू हवाई जहाज़ खां वधीक रेल गाॾी जे सफ़र खे पसंदि कंदा आहिनि, छो त उहा तेज़ तरीन हवाई जहाज़ खां बि अॻे पहुचे थी। इन जे करे आख़िर हिकिड़ो मुल्क जेकॾहिं का शइ ठाहे थो त ॿियो मुल्क उन खां सुठी शइ मार्केट में आणे पियो ऐं ठाहे पियो। त साइंसी इजादात जो मुक़ाबिलो थी सघे थो, साइंसी इजादात जो मिसल दुनिया में मुमकिन आहे, पर मौजज़े जो मिसल मुमकिन कोन्हे, मुहाल आहे। हाणे तवजो कर, दुनिया वारनि जहाज़ ठाहियो आहे। अच्छा हल साईं, जहाज़ उॾामे पियो। अच्छा हिन में घणा माण्हू आहिनि? जी 450 माण्हू आहिनि। वॾी ॻाल्हि आहे, साइंस कमाल करे छॾियो। अच्छा वॾो कमाल थियो आहे। हेॾां साइंसदाननि जहाज़ ठाहियो, उॾायो आहे। हाणे सुलेमान नबी तख़्त थो ठाहे। सुलेमान नबी तख़्त ठाहियो, उन तख़्त ते 6 लख कुर्सियूं फिट कई। 6 लख कुर्सियूं फिट करे हाणे 6 लख माण्हू, 6 लख कुर्सियूं उन तख़्त खे चवे थो उॾाम। हाणे सुलेमान नबी जो तख़्त फिज़ा में उॾामे थो। साइंसदाननि जहाज़ ठाहियो आहे, सुलेमान नबी जो हू मौजूदो आहे, हू तख़्त पियो उॾामे, हेॾां जहाज़ पियो उॾामे। जहाज़ में पेट्रोल पियल आहे, जहाज़ में डबल इंजन लॻल आहे, जहाज़ में पायलट वेठो आहे। पायलट न हूंदो जहाज़ सही रुख ते न हली सघंदो, इंजन न हूंदी जहाज़ हली कोन सघंदो।
पेट्रोल न हूंदो त जहाज़ हली कोन सघंदो। सुलेमान नबीअ तख़्त ठाहियो आहे, उन में इंजन बि कोन्हे, उन में पेट्रोल बि कोन्हे, उन में पायलट बि कोन्हे, साइंसदाननि जो जहाज़ बि उॾामे, सुलेमान नबीअ जो तख़्त बि उॾामे। ॿिन्ही खे जेकॾहिं भेट कंदा त जहाज़ जे मुक़ाबले में ॿियो जहाज़ ठही सघे थो, पर क़यामत ताईं सुलेमान नबी जे तख़्त जे मुक़ाबले में अहिड़ो तख़्त न ठहियो आहे, न ठाहे सघनि था। हा, साइंसी ईजादात जो मिसल मुमकिन आहे, पर मौजज़े जो मिसल मुमकिन कोन्हे को। हाणे तवजो, हलो केर अदा थे आऊं याकूब आहियां, किथे बीठो आहीं? मां अरफात में बीठो आहियां। अच्छा, साइंसी इजादात सही कमाल करे छॾियो। वो अरफात में जो माण्हू बीठो ॻाल्हाए, साॻी मिंट में ॻाल्हि सखर में पई अचे, ज़बरदस्त। हज़रत उमर मस्जिद नबी में बीठो आहे, जुमे जो ॾींहुं आहे, ख़ुतबो बीठो ॾे, 300 किलोमीटर परे मुसलमान जी फ़ौज जिहाद पई करे, हितां हज़रत उमर हकल थो करे, या सारियत अल जबल, न मोबाइल हुई न वायरलेस हुई, कुझु बि कोन हो हज़रत उमर वटि, रुगो हकल कई, या सारियत अल जबल। इहो आवाज़ उमर जो 300 किलोमीटर परे उन लश्कर वटि पहुतो।